नाज़रीन ठटे मां रिपोर्ट शामिल कंदासीं। ज़िले काउंसिल जो दस्तूरी इजलास थी गुज़रियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था सैयद इमदाद अली शाह जी हिन रिपोर्ट में। जिला काउंसिल ठट्टो जो दस्तूरी इजलास जिला काउंसिल ठट्टे के चेयरमैन अब्दुल हमीद पंवर के सदारत हेठ शहीद बेनज़ीर भुट्टो हॉल में मुनक़द थियो, जैमें वाइस चेयरमैन मुमताज़ अली जलबानी, चीफ ऑफिसर सैयद अली हैदर शाह, जिले काउंसिल के मेंबरन सैयद इम्तियाज शाह शिराजी, सैयद गुलाम हैदर शाह शिराजी, वडेरो रसूल बख्श जाकरो, अब्दुल खालिक सुमरो, मंसूर कादर लाशारी, अहमद खान पालारी, सैयद महमूद आलम शाह बुखारी, रईस मोहम्मद सलीम गंदरो, माशूक बबर, कन्हैयालाल कोस्तानी, गुलाम नबी बबर समेत जिला काउंसिल के मर्द तोड़े औरतन मेंबरन वडे अंग में शिरकत कई। इजलास में सदारत कंदे चेयरमैन जिला काउंसिल ठट्टो अब्दुल हमीद पंवर चयो त अवाम के बुनियादी सहूलतन की फिरामी समेत जिले के तमीर और तरक्की लाए हर मुमकिन कोशिशूं वरतियूं पियूं वञनि त जीअं हितां जे माण्हुनि खे वध खां वध फ़ाइदो हासिल थी सघे। हिन चयो त ठट्टे खां कराची ऐं हैदराबाद रूटन ते पीपल्स बस सर्विस शुरू करण बाबति सिंध हुकूमत के सिफारिश कई वई आहे, जीअं हितां जे माण्हुनि खे आमद रफ़्त जूं बहितर सहूलतूं फराहम थी सघनि। हिन चयो त ज़िले में यूनियन काउंसिल सतह ते मलेरिया स्प्रे कराइण बाबति पिण जोगा उपाय वरिता पिया वञनि। इजलास में जिला काउंसिल जे मिल्कियतुनि जी निशानदेही करे तहवील में वठण, काउंसिल जे आमदनी में वाधारे, मुख़्तलिफ़ कमेटियुनि जोड़ण, तरक़ियाती स्कीमुनि जी मंज़ूरी बाबति गौर वीचार कयो वियो। इन मौके ते चेयरमैन अब्दुल हमीद पंवर चयो त नई तरक़ियाती स्कीमुनि ज़िले जे समूरनि मेंबरनि खे बराबरी जे बुनियाद ते तरक़ियाती स्कीमूं ॾिनियूं वेंदियूं ऐं मयारी कम कराया वेंदा। हिन चयो त ईंदड़ इजलास में समूरनि लाॻापियल ऑफिसरनि जी शिरकत खे यकीनी बनाइण लाइ भरपूर कोशिश कई वेंदी, जॾहिं त इजलास में शिरकत न कंदड़ ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ एला अमलदारनि खे लिखियो वेंदो। इन मौके ते मेंबरनि पारां ज़िले में बंदि पियल स्कूलनि खे फ़आल बनाइण, सिहत मर्कज़नि में घुरिबल दवाउनि, डॉक्टरनि तोड़े स्टाफ ऐं ॿियनि सहूलतुनि जी मौजूदगी, पीअण जे पाणी समेत ज़रई ज़मीनुनि लाइ पाणी जी पहुच खे यकीनी बनाइण, जिले में निकरंदड़ मैदात में वसूल थींदड़ टैक्स में जिले काउंसिल के शेयर ॾियण, हद दख़लियूं हटाइण, गुटको माओ समेत मंशियात की रोकथाम, जिले काउंसिल के मिल्कियतुनि ते थियल कब्ज़नि के खाली करण ऐं मसवाड़ वधाइण समेत मुख़्तलिफ़ तजवीज़ूं पेश कयूं वयूं, जंहिं ते चेयरमैन मेंबरनि खे यकीन ॾियारींदे चयो त समूरियुनि तजवीज़ुनि ते अमल दरामद यकीनी बनाइण लाइ लाॻापियल इदारनि जे अमलदारनि खे ख़त लिखियो वेंदो त जीअं समूरा मसइला हल थी सघनि। इजलास दौरान मेंबरनि पारां इलाइक़नि में तरक़ियाती कमनि, साकरे ऐं चिलिया लग रोड हादसनि में फौत थींदड़नि लाइ मुआवज़े, हैदराबाद ऐं कराची रूटनि ते हलंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि जे फिटनेस समेत मुख़्तलिफ़ करारदादूं पेश कयूं वयूं, जिन जे ऐवाननि पारां इतफ़ाक़ राय सां मंज़ूरी ॾिनी वई, जॾहिं त चेयरमैन पारां चिलिया ऐं साकरो रोड हादसनि में फौत थींदड़नि जे वारसनि खे $1-1 लख ॾियण जो ऐलान पिण कयो वियो। इन मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अगवा थींदड़नि जे बाज़ाबी ऐं राणीपुर में फातिमा फरडो सहाफ़ी जान मोहम्मद जे क़त्ल वारे वाक़िए की मुज़म्मत कंदे कातिलनि खे जोगी सज़ा ॾियण जो मुतालबो कयो वियो ऐं संदनि मग़फ़िरत लाइ दुआऊं पिण घुरियूं वयूं। आख़िर में जिला काउंसिल के चेयरमैन अब्दुल हमीद पंवर चयो त समूरनि मेंबरनि के तावन सां ज़िले जे तमीर ऐं तरक्की ऐं अवामी मसइलनि जे हल लाइ गॾिजी कोशिशूं वरतियूं वेंदियूं, जंहिं ते समूरनि मेंबरनि खे पंहिंजे मुकमल सहकार जो यकीन ॾियारियो। इजलास की कार्रवाई मंजूर ओनड़ पारां हलाई वई। कैमरामैन कामिल शाह सां गॾु सैयद इमदाद अली शाह, लाइव न्यूज़ ठट्टो।